हालामा ख़बरूं त मटियारी जिले में बेले खाते जी ज़मीनुनि तां कब्ज़ा ख़त्म करण लाइ ऑपरेशन कयो वियो आहे। ऑपरेशन दौरान केतिरियूं ई मोटरसाइकिल्स, हिकु ट्रैक्टर, 4 ट्यूबवेल ऐं ॿियो सामान ज़ब्त कयो वियो। बेले खाते जी ज़मीनुनि ते कब्ज़ा कंदड़नि खे बख़्श न कयो वेंदो। इंतज़ामिया जो चवणु आहे। अवां खे हालामा ख़बर पिया मटियारी जिले में बेले खाते जी ज़मीनुनि तां कब्ज़ा ख़त्म कराइण लाइ ऑपरेशन कयो वियो आहे। इंतज़ामिया चयो आहे त बेले खाते जी ज़मीनुनि ते कब्ज़ा कंदड़नि खे बख़्श न कयो वेंदो। अवां खे ॿुधो त मटियारी जिले में बेले खाते जी ज़मीनुनि तां कब्ज़ा ख़त्म कराइण लाइ ऑपरेशन कयो वियो आहे। ऑपरेशन दौरान केतिरियूं ई मोटरसाइकिलूं, हिकु ट्रैक्टर ऐं 4 ट्यूबवेल ऐं ॿियो सामान ज़ब्त कयो वियो आहे। अवां खे अपडेट कयूं इलाइक़ा त मटियारी जिले में बेले खाते जी ज़मीनुनि तां कब्ज़ा ख़त्म कराइण लाइ ऑपरेशन कयो वियो आहे। इंतज़ामिया चयो आहे त बेले खाते जी ज़मीनुनि ते कब्ज़ा कंदड़नि खे बख़्श न कयो वेंदो। अवां खे ॿुधो त ऑपरेशन कयो वियो आहे। अवां खे ॿुधायूं पिया बेले खाते जे ज़मीनुनि ते कब्ज़ा कंदड़नि खे बख़्श न कयो वेंदो। इंतज़ामिया जो चवणु आहे। इलाइक़ा त मटियारी जिले में बेले खाते जी ज़मीनुनि तां कब्ज़ा ख़त्म कराइण लाइ ऑपरेशन कयो वियो आहे। ऑपरेशन दौरान केतिरियूं मोटरसाइकिल्स, हिकु ट्रैक्टर, 4 ट्यूबवेल ऐं ॿियो सामान ज़ब्त कयो वियो आहे। ख़बर ॾी पिया अवां खे हालामा मटियारी जिले में बेले खाते जे ज़मीनुनि तां कब्ज़ा ख़त्म कराइण लाइ ऑपरेशन कयो वियो आहे। ऑपरेशन दौरान केतिरियूं ई मोटरसाइकिल्स, हिकु ट्रैक्टर, 4 ट्यूबवेल्स ऐं ॿियो सामान ज़ब्त कयो वियो।